बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम तिखियूं ॻाल्हियूं सां गॾु मां आहियां शौकत ज़रदारी। नाज़रीन, मेमो वारो मामिलो हाणे हिकु नओं रुख़ इख़्तियार करे चुको आहे ऐं अॼु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वज़ारत दाख़िला यानी कि वफ़ाक़ी घरू वज़ारत पारां जेको आर्मी चीफ़ ऐं ISI चीफ़ जा जवाब दाख़िल थिया, उन्हनि जे जवाब में हिकिड़ो जवाब दाख़िल करायो वियो आहे। इन जवाब में पहिरीं ॻाल्हि जेका कई वई उहा इहा त मेमो हिकु नॉन इशू आहे। नाज़रीन, तमामु संजीदा ऐं तमामु सेंसिटिव मैटर ऐं जंहिंजी हमेशह वफ़ाक़ी सरकार जेका आहे सा नफ़ी कंदी रही आहे, इनकारी रही आहे। हिकु भेरो ॿीहर अॼु सुप्रीम कोर्ट में जॾहिं जवाब दाख़िल करायो वियो मिलिट्री क़यादत जे जवाब में, त उनखे सिधो सौ घरू वज़ारत हिकु नॉन इशू चई छॾियो। उन सां गॾोगॾु घरू वज़ारत घणो कुझु चयो। इहो पिणु चयो वियो त मुल्की इदारनि खे विढ़ाइण जे लाइ मंसूर एजाज़ साज़िश कई आहे, पर यकीनन इन जवाब खां पोइ केतिरा वधीक सवाल उथी रहिया आहिनि जेके अॻिते हली तव्हांखे ॿुधाईंदा। इन खां अलावा इहो चयो वियो सिधो सौ आर्मी ऐं ISI चीफ़ जे जवाबनि जी मुखालिफ़त कई वई, जेको पिणु हाणे अंदरि ई अंदरि जेके मामला हलिया पिए उहे वधीक ख़तरनाक थी सघनि था, वधीक संजीदा थी सघनि था। ऐं यकीनन बज़ाहिर जेका ॻाल्हि कई वई त मंसूर एजाज़ इदारनि खे विढ़ाइणु चाहे थो, पर हक़ीक़त में ईअं थो लॻे त शायदि ही हुकूमत ऐं मिलिट्री क़यादत जेका आहे इहे हिन वक़्तु इख़्तिलाफ़नि जी पीक ते पहुतल आहिनि। ॿिन्ही जे विच में इख़्तिलाफ़ उन ॾींहुं साम्हूं आया जॾहिं वज़ीर आज़म पाकिस्तान सैयद यूसुफ रज़ा गिलानी क़ौमी असेंबली में चयो त साज़िशूं थी रहियूं आहिनि, चंद इंडिविजुअल्स पंहिंजे पाण खे 18 करोड़ आवाम खां मथां सम्झनि था। पर हिन मुल्क जी बदकिस्मती इहा आहे त सुप्रीम कोर्ट में आर्मी जो जवाबु हिकिड़ो थो दाख़िल थिए ऐं हुकूमती जवाबु उनखां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। उनखां अलावा नाज़रीन, इहो पिणु चयो वियो आहे सुप्रीम कोर्ट खे त पार्लियामानी कमेटी मामले जी जांच करे रही आहे। घरू वज़ारत जो इहो मौक़िफ़ आहे। बज़ाहिर सुप्रीम कोर्ट खे इनडायरेक्टली इहो चयो पियो वञे हिन जवाब जे अंदरि त तव्हां इहो नथा करे सघो ऐं इहो मामिलो पार्लियामानी कमेटी जेका आहे सा इन्वेस्टिगेट करे पई। पार्लियामानी कमेटी खे ख़ासि तौर ते PMLN खे तमामु घणा एतिराज़ात आहिनि ऐं उन सां गॾोगॾु कल्ह इमरान ख़ान पंहिंजे जलसे में बि चयो त चीफ जस्टिस तव्हां बीठा रहो पंहिंजे मौक़िफ़ ते, तव्हां बीठा रहो पंहिंजी सचाई ते, अवाम तव्हां सां गॾु आहे। इमरान ख़ान उन अवाम जी ॻाल्हि कई जेका यकीनन कल्ह कराची में लखनि जी तादाद में इमरान ख़ान खे ॿुधणु आई ऐं जॾहिं इमरान ख़ान इहा ॻाल्हि चई त उन ते अवाम बेलबेक चयो त बज़ाहिर लॻे पियो त हाणे हिन हुकूमत जे ख़िलाफ़ चार्ज शीट 100% तयारु थी चुकी आहे। 27 डिसंबर ते सुभाणे सुप्रीम कोर्ट में ॿुधणी बि आहे ऐं लॻे थो त मामला वधीक ख़राब थी रहिया आहिनि। नाज़रीन, ऐं मामला ख़राब थियण खे जेकॾहिं ईअं चऊं त हुकूमत जा ॾींहं ॻणिजी चुका आहिनि ऐं उनखां अलावा कुझु सवाल जेके हिन जवाब खां पोइ उथी रहिया आहिनि, उन में सभ खां पहिरियों सवाल इहो उथे पियो हिकु आम माण्हू जे कॉमन मैन जे ज़हन में, छा वफ़ाक़ ऐं फ़ौज में को तज़ाद आहे? जेकॾहिं हुकूमत ऐं फ़ौज में तज़ाद हुजे त मुल्की सलामती खे तमामु वॾो ख़तरो लाहक़ थी सघे थो, छाकाणि त जेकॾहिं सिविल क़यादत हिकिड़ो फ़ैसिलो कंदी ऐं फ़ौजी क़यादत उहो फ़ैसिलो न मञींदी या फ़ौजी क़यादत जो स्टांस ॿियो हूंदो त यकीनन मुल्की सलामती जे लाइ हिकिड़ो वॾो सवालिया निशान मौजूदु आहे। उनखां अलावा नाज़रीन, कुझु ॾींहं अॻु में तव्हांखे यादि हूंदो वज़ीर आज़म साज़िशी अंसरनि जी ॻाल्हि कई, साज़िशुनि जी ॻाल्हि कई, पर माण्हू इहो पुछनि पिया त वज़ीर आज़म अहिड़ी ॻाल्हि छो कई, कहिड़ो पैगाम ॾियण जी कोशिशि कई वज़ीर आज़म? छाकाणि त इहो सवाल इन करे बि माना रखे थो त उन जे ॿिए ॾींहुं ई आर्मी चीफ़ इन ॻाल्हि जी तरदीद करे छॾी ऐं आर्मी चीफ़ बिल्कुलु बग़ावत जी नफ़ी कई त फ़ौज जेका आहे सा बग़ावत जो न पई सोचे, न ई फ़ौजी बग़ावत मुल्क में थींदी। उनखां अलावा नाज़रीन, इन्हनि सभिनी मामलनि खां पोइ हिकिड़ो सवाल इहो बि उथे पियो त छा सिविल ऐं मिलिट्री सिविल क़यादत खे या सिविल क़यादत जो मिलिट्री क़यादत ते एतमाद आहे, ऐं जेकॾहिं एतमाद न आहे त पोइ वज़ीर आज़म सुप्रीम कोर्ट में दाख़िल जवाबनि जो नोटिस छो नथा वठनि? इहो हिकिड़ो अहम सवाल अवामी ज़हननि में उथे पियो जेको असां तव्हांजे साम्हूं रखूं पिया त वज़ीर आज़म पाकिस्तान यकीनन हिन मुल्क जा चीफ एग्ज़ेक्टिव आहिनि, सभई इदारा पार्लियामेंट जे मातहत आहिनि ऐं इनडायरेक्टली या डायरेक्टली सभई इदारा वज़ीर आज़म जे मातहत आहिनि। या उहे मिनिस्ट्रियूं, असां वज़ारत दिफ़ा जी ॻाल्हि कयूं, बचाव वारी वज़ारत जी ॻाल्हि कयूं त उन जे मातहत फ़ौज आहे, पर बज़ाहिर अहमद मुख़्तार साहब बे हिकिड़ा पपेट मिनिस्टर लॻनि था। हिकिड़ो जेकॾहिं ॾिठो वञे त मिनिस्टर जो को बि किरदारु न आहे, न ई हू कंहिंजी बदिली करे सघनि था, न ई हू का अहिड़ी ॻाल्हि करे सघनि था, बसि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़े पैगाम भर जो किरदारु अदा करे रहिया आहिनि। फ़ौज जेको चए थी उहो वज़ीर आज़म खे ॿुधाइनि था, वज़ीर आज़म जेको चवनि था उहो उनखे ॿुधाइनि था। बज़ाहिर वज़ारत दिफ़ा जेका आहे उहा फ़ौजी क़यादत ऐं सिविल
सिविल क़यादत जे विच में हिकु पटे वाले जो किरदारु अदा करे रही आहे, जॾहिं त हू हिकु अथॉरिटी लेस पावरलेस हिकिड़ी मिनिस्ट्री आहे। ऐं नाज़रीन इन करे बि इहो सुवाल उथारियो पियो वञे त वज़ीर आज़म पाकिस्तान खे छा आर्मी ब्रीफ न कयो, वज़ीर आज़म पाकिस्तान खे छा आर्मी एतमाद में न वरितो इन्हनि जवाबनि जे मामले में, ऐं जेकॾहिं वरितो त पोइ वज़ीर आज़म या वफ़ाक़ी हुकूमत आर्मी जे ई दाख़िल कयल जवाबनि जी नफ़ी छो करे रही आहे। उनखां अलावा नाज़रीन अहम सवाल इहो थिए पियो, तव्हांखे यादि हूंदो कुझु ॾींहं अॻु में ऐवान सदर में हिकिड़ी तक़रीब थी जंहिंमें आर्मी चीफ शिरकत न कई, त आर्मी चीफ हुकूमती तक़रीबनि में शरीक छो नथा थियनि ऐं इन ॻाल्हि जो नोटिस वठण जे लाइ अञा ताईं को बि माण्हू तयारु छो न आहे। छा आर्मी चीफ वाकई हाणे सिविल हुकूमत खां एतिरा मथां आहिनि जो उन्हनि खां केरु पुछण वारो बि न आहे? छाकाणि इहो सवाल इन करे अची रहियो आहे नाज़रीन जो वज़ीर आज़म बार बार चवंदा रहनि था त असांजो कंहिं बि इदारे सां को टकराव न आहे ऐं सभई इदारा आइनी हदुनि में कमु करे रहिया आहिनि। कल्ह बि मज़ार क़ाइद ते वज़ीर आज़म साहिबु जरा मीडिया सां ॻाल्हायो उते बि उन्हनि इहा ॻाल्हि कई, पर बज़ाहिर नाज़रीन मामला जेके आहिनि अंदरि ई अंदरि तमामु घणा ख़राबु नज़र अचनि पिया। इन्हनि सभिनी मामलनि जे पेश नज़र हिकिड़ी शइ तमामु घणी अहमियत जी हामिल थी वई आहे, उहा आहे सुभाणे बेनज़ीर भुट्टो जी वरसी ते सदर ज़रदारी जो जलसे खे ख़िताब। फ़िलहाल जेके ॻाल्हियूं साम्हूं अचनि पियूं त वज़ीर आज़म पाकिस्तान बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ़ अली ज़रदारी सुभाणे वारे जलसे खे वरसी वारी तक़रीब खे ख़िताब कंदा ऐं इहो ख़िताब तमामु घणी अहमियत जो हामिल थी चुको आहे। इन ख़िताब जे तनाज़ुर में इन ख़िताब जे हवाले सां बि कुझु सुवाल उथी रहिया आहिनि, जंहिंमें सभ खां पहिरियों सुवाल इहो आहे त सदर ज़रदारी सुभाणे कहिड़ो तासुर ॾींदा। कुझु जेके तजिया निगार आहिनि उहे चवनि पिया त सदर ज़रदारी एतिरनि ॾींहंनि में जेके बि मामला थिया आहिनि उन हवाले सां हक़ीक़तुनि खां आवाम खे आगाह कंदा ऐं थी सघे थो सदर ज़रदारी जो सुभाणे जो रवैयो तमामु घणो कावड़ वारो हुजे, तमामु घणो सख़्तु हुजे ऐं सदर ज़रदारी जी तक़रीर सुभाणे थी सघे थो वज़ीर आज़म जी पार्लियामेंट में कयल तक़रीर खां बि तमामु घणी अग्रेसिव हुजे। उनखां अलावा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इहो सुवाल बि थिए पियो त सदर ज़रदारी जी सुभाणे वारी तक़रीब सियासत खे केॾांहुं वठी वेंदी, सियासत खे कहिड़ो रुख़ ॾींदी। कुझु तजिए निगारनि जो इहो पिणु चवणु आहे त सदर ज़रदारी थी सघे थो ईंदड़ ॾींहंनि में हुकूमती हिकमत अमली जो पिणु इनडायरेक्टली ऐलान करे वञनि, या वरी जीअं कुझु ॾींहं अॻु में शेख रशीद साहिबु असांजे प्रोग्राम में चयो त वज़ीर आज़म साहिबु पार्लियामेंट में जेको कुझु बि चयो इहो सदर ज़रदारी जी चाॿी ते चयो वियो। छा सदर ज़रदारी सुभाणे पाण बज़ाते ख़ुदि हिकिड़ो अग्रेसिव स्टांस वठंदा या वरी सदर ज़रदारी जेके आहिनि उहे सुभाणे हिकु भेरो ॿीहर वज़ीर आज़म साहिब खे इस्तेमालु कंदा। उनखां अलावा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अवाम ऐं पीपी जा जियाला सदर ज़रदारी जी तक़रीर खे इन करे अहम सम्झी रहिया आहिनि छाकाणि त उन्हनि खे इंतज़ारु आहे 4 साल सुभाणे पूरा थी रहिया आहिनि, छा सदर ज़रदारी सुभाणे बीबी जे कातिलनि जे बारे में कुझु ॿुधाईंदा या सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वज़ीर आज़म जी पार्लियामेंट में साज़िशुनि जे हवाले सां कयल जेका तक़रीर आहे उन जी तौसीक़ कंदा। इहो हिकिड़ो अहम नुक़्तो जेको आहे सो खयो पियो वञे ऐं इहो हिकिड़ो अहम नुक़्तो आहे जंहिंजो इंतज़ारु आहे पीपी जे जियालनि खे। उनखां अलावा नाज़रीन सदर ज़रदारी जी इन तक़रीर जे लाइ पीपी जा कारकुन ऐं सदर ज़रदारी जा हामी ऐं मुख़ालिफ़ सियासतदान जेके आहिनि उहे सभई तमामु घणा बेचैन आहिनि ऐं हिकिड़ो अहम ऐं आख़िरी सवाल सदर ज़रदारी जी तक़रीर जे हवाले सां इहो पुछियो पियो वञे त सुभाणे ॻड़ी ख़ुदा बख़्श मां जेको पैगाम वेंदो उहो पूरी पाकिस्तानी क़ौम जे लाइ वेंदो, छाकाणि त सुभाणे जेको आहे सो मोहतरमा जी चौथी वरसी आहे ऐं हिन हुकूमत जे हवाले सां जेके हिन वक़्तु ताईं क़यास आरायूं थी रहियूं आहिनि, हिन वक़्तु ताईं जेके प्रिज़म्पशन्स थी रहियूं आहिनि उन्हनि मां लॻे पियो त थी सघे थो अॻे साल जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी हुजे त शायदि पीपल्स पार्टी सरकार जेका आहे या पीपल्स पार्टी जेका आहे उहा हुकूमत में न हुजे। इन करे सुभाणे वारी तक़रीर खे पीपल्स पार्टी जी हुकूमती तक़रीर जे हवाले सां हिकिड़ी आख़िरी अहम तक़रीर सम्झो पियो वञे। इन करे इहो सुवाल बि थी रहियो आहे त ॻड़ी ख़ुदा बख़्श मां सुभाणे जेको पैगाम वेंदो पाकिस्तानी क़ौम जे लाइ वेंदो या सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रावलपिंडी जे लाइ वेंदो। तव्हां सम्झी विया हूंदो त रावलपिंडी मां छा मुराद आहे। नाज़रीन ही कुझु अहम इशूज़ ऐं ही कुझु अहम जेके नुक़्ता आहिनि इहे अॼु असां तव्हांजे साम्हूं रखिया ऐं अॼोको जेको असांजो इशू आहे उहो आहे इमरान ख़ान जो सुनामी हाणे कोयटा वेंदो। कराची में इमरान ख़ान साहिबु पंहिंजी फतह जो झंडो लॻाए छॾियो आहे। इमरान ख़ान साहिबु कल्ह तमामु घणा मोहताद नज़र आया। हुननि नून लीग ते जेका आहे सा तनक़ीद चऊं या कुझु चऊं पर हुन नून लीग खे हिकु भेरो ॿीहर पंहिंजो चैलेंज यादि ॾियारियो ऐं मखदूम शाह महमूद कुरैशी साहिब जेके आहिनि उन्हनि हिकु भेरो ॿीहर ज़रदारी लीग ऐं सदर ज़रदारी खे जेको आहे सो पंहिंजी तनक़ीद जो निशानो ठाहियो। हाणे इमरान ख़ान जो सुनामी वेंदो कोयटा ऐं हुन जे लाइ इमरान ख़ान साहिबु थोरो ग्राउंड ठाहिण में कामयाबु थिया। कल्ह हू बलोच क़ौम खां जेके आहिनि से माफ़ी घुरे चुका आहिनि। पाकिस्तान
पारां पाकिस्तानी सरकार पारां माज़ी में कयल ज़्यादतियुनि ते हाणे इमरान ख़ान खे बलोचिस्तान जो सूबो कहिड़ी मोट ॾींदो ऐं इन सुनामी जो जेको अॻियों स्टॉप आहे छा उहो लाहौर ऐं कराची खां वधीक सक्सेसफुल हूंदो या उन जहिड़ो हूंदो, इन हवाले सां ॻाल्हाईंदासीं। इन हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ असांखे अॼु जॉइन कंदा इफ़्तिख़ार सूमरो साहिबु जेके तहरीक इंसाफ़ जा मरकज़ी अॻवान आहिनि। पर सूमरो साहिब सां असां ॻाल्हाईंदासीं हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ। फ़िलहालु प्रोग्राम टाइम ते हिकिड़ी ब्रेक खां पोइ इफ़्तिख़ार सूमरो साहिब असां सां गॾु मौजूदु हूंदा। स्टे ट्यून्ड एंड कीप वॉचिंग आवर शो। वेलकम बैक नाज़रीन ॻाल्हाईंदासीं इमरान ख़ान जे कराची में आयल सुनामी ऐं उनजो अॻियों स्टॉप कोयटा बलोचिस्तान जे हवाले सां। इन हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ असांखे जॉइन कयो आहे इफ़्तिख़ार सूमरो साहिबु जेके मरकज़ी अॻवान आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा। सूमरो साहिबु तव्हांखे वेलकम चवंदासीं। सूमरो साहिबु इन खां अॻु में जो असां सुनामी जे हवाले सां ॻाल्हायूं, ख़ान साहिब जी पार्टी ते हिकिड़ी तमामु वॾी तनक़ीद थिए पई त ख़ान साहिबु शुरू में चयो त भई नवां चेहरा आणींदासीं, हिकु इनक़लाब ईंदो मुल्क में, कुझु नया माण्हू ईंदा। छाकाणि तव्हां हिते पाण पर्सनली मौजूदु आहियो, तव्हां बि माज़ी में मुख़्तलिफ़ वहकरनि मां वहंदा आया आहियो, कहिड़ी शइ तव्हांखे इम्प्रेस कयो, तव्हां ख़ान साहिबु वटि वियो ऐं ख़ान साहिबु तव्हांखे कीअं एक्सेप्ट कयो? अरे पहिरियों त मां तव्हांखे इहो अर्ज़ु कयां पंहिंजे बारे में जेको तव्हां सुवालु कयो। नंबर 1, मां कॾहिं कंहिं पार्टीअ जो मेंबर न रहियो आहियां हिन खां पहिरियों। ठीकु, मां इंडिपेंडेंट ई रहियो आहियां। इंडिपेंडेंट ई इलेक्शन पहिरीं वरी ॿी ऐं मिनिस्टर बि थियुमि त मां रिफ्यूज़ कयो पार्टी जॉइन करण जी ओसरी शाह जे अंदरि। ठीकु, उन खां पोइ मां इस्तीफ़ा ॾेई छॾी ऐं मां उन खां पोइ किनारा कशी कई, छो त इलेक्शन हिकु मां ॿीहर कॉन्टेस्ट कई, पर उहो इलेक्शन उहो बि मां इंडिपेंडेंट कई। इलेक्शन में सफ़ा प्री डिटर्मिन्ड रिज़ल्ट्स पिया अचनि ऐं धांधली ते सभु कुझु, जंहिंजी उर्दू में जिसकी लाठी उसकी भैंस, जेको ॾाढो सो गाबो सिंधी में चवंदा आहिनि। सही, उन में मां उन खां पोइ वरी कंटेस्ट ई न कई इलेक्शन, छो त मां सम्झां पियो पैसा बि वेस्ट था थियनि, टाइम बि वेस्ट थो थिए, कोई फ़ाइदो बि न आहे। ठीकु, हाणे मां इन जे करे जेको तव्हांजो ॿियो सुवाल छो जॉइन कई, कीअं जॉइन कई, इमरान ख़ान सां दोस्ती मुंहिंजी वाक़फ़ियत 15-16 सालनि खां आहे ऐं मां हुनखे सिंध में सपोर्ट बि कंदो आयो आहियां जॾहिं बि आयो आहे। पर हिन दफ़ा फॉर्मली इन जे करे जॉइन कई त इमरान साहिब जो हाणे ज़रूरत आहे तूं जॉइन कर। असां पाकिस्तान जी हालात अहिड़ियूं थी वियूं आहिनि त चेंज आणियो ऐं मां एम लुकिंग फॉर, मां सुठा माण्हू ॻोल्हियां थो ऐं तूं महिरबानी करे मुंहिंजी मतिलबु तव्हां दोस्ती में जॉइन कई? मां दोस्ती न, पर सियासी दोस्ती त पंहिंजी जाइ ते रहे, सियासत जे लिहाज़ खां मां इन जे करे इमरान साहिब खे जॉइन कयो त हिकिड़ो ईमानदार, निहायत ईमानदार ऐं सिधो माण्हू आहे। सही, ऐं इन ई माण्हू, अहिड़े ई माण्हूअ जी ज़रूरत आहे सिंध खे बि, पाकिस्तान खे बि। ठीकु, छो त हिन मां जेको सारो बुनियादी जेको ख़राबी आहे उहो करप्शन जे करे आहे ऐं मां सम्झां थो मां इन जे करे हुनखे जॉइन। मतिलबु तव्हां इहो चओ पिया त इमरान ख़ान साहिबु सवाल ई अचे थो तव्हां ॾे, पहिरियों ई सवाल अचे थो, तव्हां पंहिंजी पोज़ीशन ते क्लियर कई, पर मुशरफ जा माण्हू, पीपल्स पार्टी जा माण्हू, नून लीग जा माण्हू जेके इक़्तिदार में रहिया, जिन इक़्तिदार में रही करे हिन मुल्क जे लाइ कुझु कोन कयो, बेड़ो ॿोड़े छॾियऊं, भले पार्टी लेवल हुजे, इंडिविजुअल जी ॻाल्हि कोन थो कयां, हू उन्हनि ई पार्टीज़ मां आया आहिनि जेके टेस्टेड पार्टीज़ आहिनि। डोंट यू थिंक कि इहो इमरान ख़ान जे लाइ हिकिड़ो टफ टाइम हूंदो इन्हनि माण्हुनि खे आणण जे लाइ, या वरी इक़्तिदार में अचण जे लाइ इहो ज़रूरी हूंदो आहे? अरे ॻाल्हि ॿुधो, हिन माज़ी जेके माण्हू आया आहिनि इमरान साहिब वटि, उनजो माज़ी त सुठो रहियो आहे, क्लीन माण्हू आहिनि। ठीकु आहे, डिफरेंट पार्टीज़ में आहिनि, डिलीवर न करे सघिया, डिलीवर उन्हनि खे अहिड़ो कोई न मिलियो आहे मौक़ो CM शिप जो या PM शिप जो जंहिंमें ख़ुदि डिलीवर करे सघनि। बाक़ी जेके उनजा पंहिंजा पोर्टफोलियोज़ हुया या जेके पंहिंजे उन्हनि जा रोल्स हुया उहे त क्लीन ऐं करेक्ट ऐं प्रो पाकिस्तान रहिया आहिनि, हिन में इहो कोई दाग़ कोन्हे। मनसी कुरैशी साहिबु आहिनि या हाशमी साहिबु आहिनि, मतिलबु सीज़न्ड पॉलिटिशियंस आहिनि, हिकु तमामु वॾी नज़र आहे हिननि जी। ख़ुर्शीद महमूद क़सूरी 5 साल मुशरफ सां गॾु रहियो, ख़ान साहिबु मुशरफ खे तनक़ीद जो निशानो बणाईंदा रहिया, लाल मस्जिद जे डिसीशन में बि ही वॉज द मेंबर ऑफ द कैबिनेट, ऐं ॿिया जेके बि फ़ैसिला थिया मुशरफ दौर में त यकीनन ख़ुर्शीद कसूरी जी इंडोर्समेंट हूंदी हुन में। सही, ख़ुर्शीद कसूरी साहिबु जेको आहे न, उन ते कोई करप्शन जो दाग़ कोन्हे। फॉरेन मिनिस्ट्री में बि हुन जेको पंहिंजो रोल अदा कयो
उन में बि तव्हां इहो नथा चई सघो त कोई पाकिस्तान जी जेकी आहे इंटेग्रिटी या काई शइ 50 अरब डॉलर जो जंग में नुक़सान थियो, अमेरिका जी जंग में। एट दैट टाइम ऑलमोस्ट 25,000 पाकिस्तानीज़ वर किल्ड। पोइ इहो छा हिकिड़ो बहितर किरदारु हूंदो? 45,000 have been killed। त उन में हिन जो कहिड़ो रोल आहे? त सभु he was a foreign minister बट हिन जा फ़ैसिला त न हुया। इहो चई सघो था हुन महिल छो न रिज़ाइन कयो, उहो तव्हां उन खां पुछो। जेको मां तव्हांखे पार्टी तरफ़ आहियो, बेदाग माण्हू आहे, ठीकु, साफ़ सुथरो माण्हू आहे, क़ाबिल ऐं लाइक़ पढ़ियल माण्हू आहे, कैम्ब्रिज जो ग्रेजुएट आहे, ऐं पंहिंजो इन जो रोल जेको आहे बिल्कुलु क्लीन आहे, मनी वाइज़ बि ऐं इंटेग्रिटी वाइज़ बि। अच्छा, कल्ह जेको तव्हांजो जलसो थियो, जी साईं, उन खां पोइ तव्हांखे छा पियो लॻे त आर यू वेरी मच क्लोज़ टू द पार्लियामेंट जेके इलेक्शंस थींदा, या यू नीड टू फोकस द रूरल एरियाज़ ऑफ द कंट्री? साईं, कल्ह जो जलसो जेको थियो, पहिरियों त मां पाकिस्तान जे माण्हुनि खे मुबारक थो ॾियां। इन्हनि एॾो सुठो मुज़ाहिरो कयो शराफ़त जो, डिसिप्लिन जो ऐं पंहिंजो यूनिटी जो, जेकी तमामु वॾियूं ॻाल्हियूं आहिनि जेके कराची में बिल्कुलु ग़ाइबु थी वियूं, ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी उन लिहाज़ खां। सही, मां पाण बि उते हुउमि, उहो सभु ख़ुशि आहिनि, असां बि एप्रिशिएट कयो। ऐं इहो हिकिड़ी सुठी बिगिनिंग आहे, छो त हिकिड़ी भाईचारे जी फिज़ा ही, चाहे माण्हू कहिड़े बि नस्ल जो, कहिड़ी बि सेक्ट जो, कहिड़ी बि ज़बान जो, त इहा ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। सही, ऐं इन सां असांजो पंहिंजो हौसलो तमामु बुलंद थी वियो आहे। पर जेको तव्हांजो सुवालु आहे त इहो छा रूरल में असां बिल्कुलु वेंदासीं साहब। रूरल में असां शुरू थिया ऐं घोटकीअ खां, उते बि असांखे बहितरीनु रिस्पॉन्स मिलियो, ऐं असां पाण सम्झूं था त रूरल पाकिस्तान मेजॉरिटी आहे। कॾहिं वेंदो? मिसाल हिन वक़्तु 27 डिसंबर ते सुभाणे मेमो केस जी हियरिंग आहे। मामला तमामु घणा सेंसिटिव थी विया आहिनि गवर्नमेंट जी साइड ते, हिकिड़ो तज़ाद बि हले पियो, का ख़बर कोन्हे हुकूमत केॾी महिल हुकूमत जी तरह वेड़ थी वञे, केॾी महिल इलेक्शन्स अनाउंस थी वञनि, केॾी महिल। डू यू थिंक कि 90 ॾींहं काफ़ी हूंदा तव्हांखे पार्टी इंफ्रास्ट्रक्चर ठाहिण जे लाइ? अगरि हक़ीक़त पुछियां था मूंखे या कंहिंखे बि 90 ॾींहं काफ़ी न थींदा। छो? 4 करोड़ तक़रीबन, आई एम टॉकिंग राउंड फिगर्स, जाली वोट पियल आहिनि। ठीकु आहे न? इलेक्शन कमीशन ख़ाली इन जाली वोटनि जे लाइ चयो आहे त मूंखे 90 ॾींहं काफ़ी न आहिनि। ठीकु आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेके यूथ ऐं ॿिया वोट न दाख़िल थिया आहिनि, जेके 18 सालनि खां मथे असांजी पॉपुलेशन आहे, उनखे दाख़िल करण में बि टाइम लॻंदो। उहो त हाणे इलेक्शन कमीशन ते आहे त उहो केतिरो वक़्तु घुरे थी। सही, असां पंहिंजे पारां पूरी तयारी कंदासीं त 90 ॾींहंनि जे अंदरि ते। असां त पंहिंजो बिल्कुलु प्रोग्राम्स बि ठाहिया आहिनि, हर शोबे जा, इकोनॉमिक जा, फाइनेंस जा, एजुकेशन जा, हेल्थ जा। त असां पहिरें 100 ॾींहंनि में छा कंदासीं? सही साईं, प्रोग्राम खे अॻिते वधाईंदो, ब्रेक जो टाइम थी वियो आहे। नाज़रीन, साईं चवनि पिया त असांजे लाइ यकीनन 90 ॾींहं थोरो मुश्किल हूंदो, पर कोशिशि भरपूर कंदासीं। साईं खां कुझु वधीक सख़्त ऐं तिखा सवाल कंदासीं ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। इफ्तिखार सूमरो साहब, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा मरकज़ी अॻवान असां स्टूडियो में मौजूदु आहिनि, ऐं असां कोशिशि कयूं पिया त पंहिंजनि तिखियुनि ॻाल्हियुनि सां गॾोगॾु साईं जो थोरो घणो ध्यानु जेको असां करे सघूं था, साईं जो थोरो घणो ध्यानु उन्हनि इशूज़ ॾांहुं बि माइल कयूं जिते असांखे लॻे थो त ख़ान साहब थोरा घणा वीक थी सघनि था। साईं, सिंध जो पॉलिटिकल कल्चर, मां तहरीक इंसाफ़ जे काफ़ी अॻवाननि खां इहो सवाल कयो, बट आई होप कि तव्हां सिंध जी रग खे सम्झो था, इन करे तव्हां को हिकिड़ो बहितर सॉल्यूशन मूंखे ॿुधाए सघंदो। साईं, सिंध में नवाब शाह में ज़रदारीज़ जो इन्फ्लुएंस, तव्हां अॻिते हलिया वञो अपर सिंध में जेके सरदार आहिनि असांजा, महर्ज़, लुंड, मज़ारी, ऐं इवन मे बी तव्हां सूमरो साहब, मोहम्मद मियां सूमरो साहब हैज़ आल्सो एन इन्फ्लुएंस। असांजी सिंध जी जेका सियासत आहे उहा हिकिड़ी इन्फ्लुएंशियल सियासत आहे। माण्हुनि जूं हज़ारे एकड़ ज़मीनूं आहिनि, ऐं असां वटि जेका वोट कास्ट थियनि था उन्हनि वटि एतिरा हारी आहिनि जो उन्हनि खे तक खटाए था छॾनि। ॿियो वरी जे नंढा नंढा सरदार, नंढा नंढा चङा मुड़ुस बिरादरियुनि जा, उहे अचनि था। जेको वोट कास्ट करण जो हिकिड़ो इंडिविजुअल राइट आहे, उहो सिंध जे माण्हुनि या पाकिस्तान जे माण्हुनि, आई डोंट थिंक सो कि अॼु ताईं हिकिड़ो बहितर नमूने सां इंजॉय कयो हूंदो। तव्हांजी पोज़ीशन ॾाढी हिते टफ थी वई आहे, ऐं टाइम बि घटि आहे, त सिंध जे इन पॉलिटिकल माइंड सेट खे, सिंध जे पॉलिटिकल कल्चर खे चेंज करण जे लाइ तव्हां छा पिया कयो?
दादा मां हिकिड़ो पियो जेको साईं ॻाल्हि कई उन में हिकिड़ो मां अर्ज़ु करे वञा त मां नथो सम्झां कोई बि जेके MNAs MPAs आहिनि इन एरियाज़ खां उनखे हज़ारा एकड़ ज़मीन आहे, उहो ज़मानो ख़तमु थी वियो, काफ़ी अरसे खां ख़तमु थी वियो आहे। जेके अचनि था वो सरकार जे डंडे बाज़ीअ ते था। No, I said families are still influenced. फैमिली जेके आहिनि माना हिकिड़ो वॾो सरदार हुयो, हुनजा 4 पुट आहिनि, त उहा 5000 एकड़ जेका आहे उहा डिवाइड थी वई 4 पुटनि में, ठीकु आहे, 1250 एकड़, बट स्टिल फैमिलीज़ आर वेरी मच इन्फ्लुएंशियल। इलाही फैमिलीज़ आहिनि, इन्फ्लुएंशियल फैमिलीज़ बि आहिनि, हिक ॿिए सां बि विढ़नि थियूं, ऐं इहो कल्चर जेको आहे इहो एजुकेशन सां ओवर अ पीरियड ऑफ टाइम ख़तमु थींदो, हा रिड्यूस थींदो या ख़तमु थी वेंदो या जीअं थींदो उहो त अलाह थो ॼाणे। पर हिन वक़्तु बि साईं जीअं तव्हां फरमायो त हे जेके नाला खयूं, इहे नाला जेके आहिनि इहे चेंज थींदा रहंदा आहिनि टाइम सां। जेकी गवर्नमेंट आहे, महर साहिब जन जेसिताईं ग़ुलाम अहमद ख़ान महर सरदार जीअर हो, कॾहिं फेयर इलेक्शन न खटी आई। हाणे वक़्तु ॿियो आहे, शयूं ॿियूं आहिनि। तव्हां त फेयर इलेक्शन खटींदो न साईं? फेयर इलेक्शन कराईंदासीं असां, जेको बि खटे सही, असांखे उन में उहो त निगरान सेटअप कराईंदो फेयर इलेक्शन। तव्हां त हिकिड़ी पार्टी हूंदो जेका कंटेस्ट कंदी हूंदी, जी जी, त बट पोइ बि इन्फ्लुएंस त हूंदो न साईं किथे न किथे। इन्फ्लुएंस त हुजण बि घुरिजे न। ॾिसो न, तव्हां अगरि 100 साल हिकिड़े ज़िले में रहिया आहियो त तव्हां कीअं था चई सघो त मां तव्हांजो इन्फ्लुएंस जीरो। सुप्रीम कोर्ट जूं जेके फाइंडिंग्स आहियूं, तक़रीबन हर पार्टी वटि हिकिड़ी टेररिस्ट विंग आहे, हिकिड़ी आर्म्ड विंग आहे। कराची जे लाइ त आहे, पर इनडायरेक्टली साईं हे ॾिसो न, ॾिसो रूरल एरियाज़ में बि जेके सरदार आहिनि उन्हनि वटि पंहिंजा गार्ड बि आहिनि, पंहिंजा माण्हू बि आहिनि, मुस्लिम माण्हू बि आहिनि। तव्हां पाण अॻु में पॉइंट आउट कयो, क़बीलाई तकरार आहिनि ऐं जहिड़ा आहिनि, माण्हुनि जो दुश्मनियूं आहिनि, खून थियल आहिनि। पोइ इन विच में जॾहिं तहरीक इंसाफ़ हिकिड़ी बिल्कुलु क्लीन पार्टी उते वेंदी त उनजे लाइ मुश्किलूं त हूंदियूं न साईं, खटण त ॾाढो ॾुखियो हूंदो साईं। मुश्किलूं हिन महिल इन जे करे तमामु घणियूं आहिनि, ख़ासि करे कराची जेको अर्बन सेंटर आहे पाकिस्तान में, इन खां वॾो अर्बन सेंटर कोई हिते तव्हांजो हितां थींदो न MQM सां, जेको कलो के जलसे में नून लीग बि तनक़ीद थी, ज़रदारी साहब ते तनक़ीद थी, पर लिव एंड लेट लिव वारी पॉलिसी आहे। उन्हनि जलसो कयो मुल्तान में, उन्हनि असांखे हिते करणु ॾिनो, डिस्टर्ब न कयूं ऐं पंहिंजो असांखे मुबारक बि ॾिनऊं, which is a good thing. That means we are असां civilized politics जे तरफ़ वञूं पिया। उहा तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, पर सवाल इहो हुयो त आर्म्ड विंग्स भले उहे पोइ अर्बन जॾहिं गवर्नेंस वीक हुजे। एग्ज़ैक्टली, ॾिसो न हाणे एतिरा हज़ारे माण्हू NRO में रिलीज़ थी विया, वरी जेकी गवर्नमेंट आहे अहिड़ी गवर्नमेंट मां कॾहिं ॾिठी न आहे। हर क़िस्म जा पार्टीज़ हिन में आहिनि ऐं कोई कंहिंखे पकड़े नथो, ऐं इलाही अहिड़ा वज़ीर आहिनि जेके ख़ुदि हार्ड कोर क्रिमिनल्स आहिनि, त उन्हनि खे केरु पकड़ंदो, त उन्हनि जूं गैंग्स त आहिनि। सही, उहो ई अगरि इंटरिम सेटअप जीअं ईंदी त इहे अधु त ईअं ई भॼी वेंदासीं, इहो मां तव्हांखे यकीन थो ॾियां। ठीकु आहे, अधु त भॼी ईंदा, हा, ॿिया अधु आहिनि उहो पासीरा थी वेंदा, उहो हरकत न कंदा। तव्हां इंतज़ारु कंदो भॼी वञनि त पोइ असां मैदान में लहूं। असां त मैदान में उअं ई लहंदासीं। सही, असां त उअं ई लहंदा, असां वायलेंस में नथा बिलीव कयूं। असांजे स्टूडेंट विंग्स में बि कोई अहिड़ो विंग न आहे जीअं ॿियनि पार्टी जा मां नाला नथो खणणु घुरां, जंहिं वटि अहिड़ा विंग्स आहिनि। सुमरो साहब, ठीकु आहे, इन ॻाल्हि खे छॾियूं था। कल्ह तव्हांजी पार्टी हिकिड़ो क्लियर कट मैसेज ॾिनो, पंहिंजो हिकिड़ो पॉलिसी ॿुधाई, ख़ान साहब ॿुधायो त भई असां मुफ़्त तालीम ॾींदासीं, असां मुफ़्त सिहत ॾींदासीं ऐं 90 ॾींहंनि में करप्शन ख़तमु कंदासीं। साईं एॾा वॾा सियासतदान आया, उन्हनि 90 ॾींहंनि में करप्शन ख़तमु कोन कई। जुडिशरी हींअर आज़ादु आहे, 1-2 साल थियण वारा आहिनि जुडिशरी जी आज़ादी खे बि, जेकॾहिं असां ॾिसूं जॾहिं खां चीफ जस्टिस साहब वरी बहाल थिया हिन दौर में, उनजे बावजूदु लोअर कोर्ट्स में अञा ताईं करप्शन आहे। जॾहिं एतिरे अरसे में त पोइ 90 ॾींहं, डोंट यू थिंक कि सब्ज़ बाग आवाम खे एतिरा न ॾेखारिजनि? ख़ान साहब जेको मतिलबु हो त 90 ॾींहंनि में तव्हां ख़ुदि एहसास डिफरेंस ॾिसंदव त करप्शन 90 ॾींहं में छा 900 ॾींहंनि में ख़तमु त किथे बि नथी थी सघे। सही, बट मिनिमम लेवल ते अची वञे, जंहिंमां जेको हाणे सारी दुनिया में ॿियनि शहरनि में बि आहे, हिकिड़े स्टैंडर्ड्स आहिनि। असांजो जेको स्टैंडर्ड आहे लोएस्ट लेवल ते पहुची वियो आहे। तव्हां चयो त असां बहितरीनु टैक्स निज़ाम आणींदासीं, सभिनी खां टैक्स वठंदासीं। तव्हांजी पार्टी में जेके इलीट इन्फ्लुएंशियल्स आहिनि, तरीन साहब शायदि सुठा टैक्स पेयर हुजनि, ॿिया काफ़ी माण्हू तव्हांजी पार्टी में, इवन यू योरसेल्फ थी सघे तव्हां टैक्स पे कंदा हुजो, बट मेजॉरिटी बिज़नेस कम्युनिटी जेका आहे, आई डोंट वांट टू नेम एनीवन, आई नो द पीपल जेके टैक्स चोर आहिनि।
ऐं उहे इन्फ्लुएंस रखनि था पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट में बि, पाकिस्तान जे डिसीजन मेकिंग कॉरिडोर्स में बि। छा तव्हांखे लॻे थो तव्हां उन्हनि माण्हुनि खां हिकु साल में एतिरो बहितर टैक्स कलेक्ट करे सघंदो जो माण्हुनि खे मुफ़्त तालीम बि ॾियो, माण्हुनि खे सिहत जूं बहितर सहूलतूं बि ॾियो? माना विद इन जो खान साहब सां मूं पाण जॾहिं इंटरव्यू कयो हुनजो हम टाइम फ्रेम नहीं देंगे, वो हम आते ही चीज़ों को ठीक करना शुरू कर देंगे, पर से उनजे लाइ पैसो खपे न। सब लेट्स टेक गो वन बाय वन। तालीम जो जहाँ तक ताल्लुक़ आहे, हिन महिल बि तालीम जे लाइ सरकार वटि बजट आहे मुफ़्त तालीम जो। ठीकु। अनफॉर्चुनेटली वो सारो बजट गोस्ट स्कूल्स में ज़ाया थो थी वञे। ठीकु। मां वर्ल्ड बैंक जी रिपोर्ट पियो पढ़ां 3 साल पुराणी। मां लाड़कानी रीजन जो आहियां, जंहिंमें मुंहिंजो ज़िलो शिकारपुर बि थो अचे। ठीकु। उन ख़ाली रीजन में साहब 6000 खां कुझु घटि फिगर हो, मूंखे एग्ज़ैक्ट फिगर आहे 5800 या 900 गोस्ट स्कूल्स आहिनि। ठीकु। हाणे गोस्ट स्कूल सां साईं करोड़े रुपया महीने जूं पघारां माण्हुनि जे खीसे में थी वञनि, तालीम नथी थिए। ठीकु। अगरि माण्हू इनखे रीजन वाइज़ बि ठीक करे त तालीम जो त विद इन 90 डेज़ असां सारो प्लान ठाहियो आहे 100 ॾींहंनि जो, फर्स्ट 100 डेज़ जो। ओके। असांजो थिंक टैंक्स जेके आहिनि उन असांखे फुल डिटेल प्रपोज़ल ॾिनो आहे, फाइनेंस में, एजुकेशन में, हेल्थ में। ऐं तव्हां ॾिसंदो इंशाअल्लाह असांखे जॾहिं गवर्नमेंट मिली त इहे डिफरेंसिस तव्हां बिल्कुलु यकदम सर्फेस कंदा। हिकिड़ो सवाल सम्झो, तजवीज़ सम्झो, या तव्हांजो मां ध्यानु छिकरायां पियो। ठीकु आहे, हुकूमत में ईंदो त पूरे पाकिस्तान में असांजूं दुआऊं आहिनि, तव्हां तालीम बि मुफ़्त कयो, जेके तव्हां दावा कया आहिनि उन्हनि ते पूरा रहो, बीठल रहो। ख़ुर्शीद कसूरी साहब बीकन हाउस स्कूल सिस्टम खे हलाइनि था, ही ओन्स दैट सिस्टम। पोइ हींअर उन में कराए छॾियो न तव्हां, माना एलीट ऐं उनजो मुफ़्त तालीम करायो, ग़रीबनि खे दाख़िला ॾियो। सही ॾिसो, बीकन हाउस जेको आहे इट्स वन ऑफ द बिगेस्ट चेन्स स्कूल चेन्स इन द वर्ल्ड। ठीकु। यू मस्ट गिव हिम एंड हिज वाइफ क्रेडिट फॉर दैट। उनखे ॾे यार, उनजो पर्सनल जेको आहे सिस्टम, उन ते मां कीअं थो चई सघां त असां तव्हांजी पार्टी में इमरान ख़ान पंहिंजी सॼी कमाई शौकत खान, ॾिसो लीडर खां माण्हू जेको आहे सो इम्प्रेस थींदो आहे, लीडर खां जेको आहे सो हिकिड़ी सिख्या वठंदो आहे। इमरान ख़ान जहिड़ो तव्हांजो लीडर आहे जेको पंहिंजे पैसे सां, या ईअं चऊं त शुरूआती तौर ते शौकत खान में अस्पताल में पंहिंजो पैसो लॻाए छॾियईं। हू पाण क्लेम कनि था जी मूंखे जेके प्लॉट्स गिफ्ट थिया मैचिस खटण जे हवाले सां, उहे मूं शौकत खान खे डोनेट कया। ही गेव वन ऑफ द बेस्ट यूनिवर्सिटी टू अ विलेज, नमल यूनिवर्सिटी, जिनजो हुन ज़िक्र कयो। हाणे ख़ुर्शीद महमूद कसूरी इज़ एन अपॉर्चुनिटी। मुशरफ दौर में ही इंजॉयड मिनिस्ट्रीज। 8 ॾींहं बि न थिया आहिनि, यकदम हे बि ॾे हो बि ॾे, हे बि ॾे न सर। तव्हां चओ था भई ज़रूरु हेल्प वठंदासीं, उन आई एम श्योर उहो ज़रूरु असांजी मदद कंदो ऐं असांखे कॉन्ट्रीब्यूट कंदो हर लिहाज़ खां। छो त इहे जेके शयूं आहिनि इहे मैनिफेस्टो में आहिनि ऐं साईं खे ख़बर। फॉरेन पॉलिसी खान साहब चयो जेसि ताईं मईशत आज़ादु न थींदी तेसि ताईं फॉरेन पॉलिसी आज़ादु नथी थी सघे। त डू यू एग्री कि हिकिड़ो मुल्क जंहिंमें टैक्स टू GDP रेशो 10% बि न हुजे ऐं उनखे तव्हां चओ त भई असां जेको आहे सो हिकिड़ी पंहिंजे सेल्फ सर्वाइवल, असां जेको आहे सो अलाह जे नाले ते कंहिंखां इमदाद कोन वठंदासीं ऐं असां सेल्फ सर्वाइवल तरफ़ वेंदासीं, छा एतिरो जल्दी इहो आसान आहे? अरे एतिरो जल्दी आसान त न आहे, असां न चओ यकदम कंदासीं, असां चाहियूं था भीख नहीं मांगेंगे, घटि कयूं पंहिंजो। हिन महिल ॾिसो न मुंहिंजा भाउ, हिन पॉइंट ऑफ टाइम ते असांजो डेफिसिट जेको साल जो आहे 1 ट्रिलियन आहे। ट्रिलियन माना 10 खरब। हा 10 खरब। हा, हाणे उनखे असां वटि अलादीन जो चिराग त कोन्हे जो यकदम उनखे ज़ीरो ते आणियूं। असांजो पर्पस इहो आहे त असां बजट खे बैलेंस कंदासीं। जो एॾो डेफिसिट आहे इनखे ठीकु आहे। हाणे ॾिसो न सिंध में मां वज़ीर हुउमि त असां 7 वज़ीर हुआसीं, अलाए 8 हुआसीं। 50 वज़ीर आहिनि यार, ऐं अलाए घणा एडवाइज़र आहिनि, वज़ीरनि जा बि एडवाइज़र आहिनि। सही। हाणे पोइ बि कमु कोन थो थिए। मतिलबु तव्हांजी कामयाबी जेका आहे हिन वक़्तु जेके सिटिंग पार्लियामेंटेरियंस आहिनि, जेके हुकूमत में माण्हू वेठा आहिनि, उन्हनि जी नाकामी जो सिलो आहे। यार मां सभिनीनि खे नथो चई सघां छो त हिनमें मेजॉरिटी, पर तव्हां पाण ॾिसो हर इख़बार में, हर शो में गवर्नेंस जो टोटल एब्सेंस आहे। सही।
मतलब यू एग्री कि उन्हनि जी नाअहली जेका करप्शन बिल्कुल ॿियो व्हाट्स कैन बी थर्ड रीज़न सही सर हाणे तव्हांजी पार्टी जे हवाले सां इल्ज़ाम लॻनि था ख़ान साहब क्लियर करे चुका आहिनि पर मां हिकिड़ो डिफरेंट एंगल खां तव्हां खां सवाल कंदुसि भुट्टो साहब तमामु वॾा अवामी लीडर हुया तमामु मक़बूल हुया भुट्टो साहब ऐं तमामु स्ट्रॉन्ग फ़ैसिला बि भुट्टो साहब कया पर इस्टेब्लिशमेंट सां फिटायूं त उन्हनि जो असरु तव्हां ॾिठो त हाणे जेको तव्हां ते इल्ज़ाम लॻनि पिया त इस्टेब्लिशमेंट जी सपोर्ट आहे काफ़ी माण्हू अचनि पिया इवन जावेद हाशमी जे हवाले सां राणा सनाउल्ला चयो त इस्टेब्लिशमेंट हुनखे अगवा करे वई आहे त इज़ देयर एनीथिंग के यार दैट्स ऑल रबिश इट्स ॻाल्हि ॿुधायो तव्हां भुट्टे साहब जी ॻाल्हि कई मूं एग्ज़ाम्पल इन करे बि ॾिनो जेकॾहिं तव्हां एतिरो स्ट्रॉन्ग स्टांस वठंदो त आसिफ ज़रदारी जहिड़ो माण्हू जेके माण्हू चवनि था त भई इन जी सियासत अलाए कहिड़ी आहे PhD करणी पवंदी भुट्टे साहब जी ॻाल्हि थी त मां तव्हांखे अर्ज़ु थो करणु घुरां भुट्टो साहब जॾहिं लीडर थियो या जॾहिं अयूब ख़ान खे छॾियईं त हिन जो टोटल कन्फ्रंटेशन इस्टेब्लिशमेंट सां हो एग्ज़ैक्टली हुयो न पोइ बि उन अवाम खे मोबिलाइज़ कयो ऐं उनजे ताक़त सां वोट बैंक सां पावर में आयो न ठीकु इस्टेब्लिशमेंट जो त कोई रोल ई कोन भुट्टो साहब ॾिसो पोइ भुट्टो साहब पावर में आयो हा पोइ बि भुट्टो साहब ॿियो दफ़ो बि पावर में आयो हा न एंड देन व्हाट हैपन टू हिम मतिलबु मां इन करे सवाल पुछां पियो तव्हां पाण चयो शुरू में त असां वटि जेको कल्चर आहे पॉलिटिक्स जो जंहिंखे वॾी सरकार चाहे थी उहो इलेक्शन खटे थो वञे तव्हां पाण चयो न शुरू में इंटरव्यू जे मतिलबु की तव्हांखे अञा ताईं इहो फियर चवां या तव्हांखे सहारो चवां तव्हां हिनखे कीअं एक्सप्लेन कंदो त वॾी सरकार जे बग़ैर मतिलबु यू कैन वॾी सरकार भुट्टे साहब जी ॻाल्हि तव्हां खणो भुट्टे साहब मुंहिंजे नाक़िज़ राय में भुट्टे साहब पाण सां पाण दुश्मनी कई एॾो पॉपुलर हो जो हिन खे धांधली करण जी ज़रूरत ई न हुई न पाण खे हिकिड़ो जान मोहम्मद अब्बासी जहिड़े माण्हूअ खे जिनजी मां सम्झां थो मां बि पॉलिटिकल फैमिली मां सभु फॉलो पियो कयां उन ज़माने में मां सम्झां पियो उनजी शायदि डिपॉज़िट बि रद्द थी वञे हा एतिरा वोट बि न खणे हा अजायो हुनखे अगवा कराए हुनखे रेस्ट हाउस में बंदि कराए पोइ उनजे करे उन्हनि जे वज़ीर आला सभिनीनि शुरू कयो अनअपोज़ अचण जे उहा ई ॻाल्हि आहे भुट्टे साहब जी भुट्टे साहब खे डीस्टेबलाइज़ कयो ऐं भुट्टे साहब पाण वरी ॿी अज़ीम ग़लती कई त फ़ौज खे घुराई सही अच्छा सुमरो साहब हाणे एस्टेब्लिशमेंट आख़िर तरफ़ असां वञूं पिया लाहौर जे जलसे में ख़ान साहब चयो हो त जेकॾहिं असां ज़ाहिर न कंदा त असां चंद महीननि में सिविल नाफ़रमानी जी तहरीक हलाईंदासीं पोइ हाणे छा पिया ॾिसो हिन वक़्तु ॻाल्हि एसि ताईं पहुची वई आहे जो मिलिट्री क़यादत ऐं सिविल क़यादत में इख़्तिलाफ़ खुली साम्हूं अची विया आहिनि सुप्रीम कोर्ट में मिलिट्री हिकिड़ो जवाबु थी ॾे अॼु वज़ारत दाख़िला आहे उनजे मतिलबु मुख़ालिफ़त में आऊं खणी चवां उनजे मुतज़ाद जवाबु दाख़िल करायो आहे वज़ीर आज़म फ़ौज ते छिती तनक़ीद था कनि साज़िशुनि जी ॻाल्हि था कनि आर्मी चीफ खे तरदीद करणी थी पए त हालात त ॾाढा ख़राबु थींदा पिया वञनि पोइ छा मतिलबु तव्हां सिविल डिसओबीडियंस वारे उन स्टांस ते आहियो न असां हिकिड़ो थ्रेट थींदो आहे सभिनी खे डिक्लेयर कयो असां उन खां पोइ वरी कराची जलसे में त कोन चयोसीं हिकिड़ो हुते चयोसीं हुनजो कोई मक़सदु हो काई ॻाल्हि हुई असां अहिड़ी शइ नथा करणु घुरूं जंहिंसां मुल्क में अफ़रात लखे माण्हुनि में हाणे तव्हांजी पार्टी मक़बूल थी वई आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में काफ़ी पाकिस्तानी तव्हांजी पार्टी जे लाइ दुआऊं कनि पिया त यार एटलीस्ट को नओं माण्हू अचे जेको एॾियूं भलियूं ॻाल्हियूं करे थो चेंज खणी अचे पर मतिलबु नाउ यू आर नो मोर ऑन दैट सिविल डिसओबीडियंस स्टांस सिविल डिसओबीडियंस स्टांस असां जो पंहिंजो अहिड़ो कोई इरादो न आहे त मुल्क में अफ़रा तफ़री कयूं असांजी ज़रूरु डिमांड आहे त सभई पंहिंजो डिक्लेयर कनि पंहिंजा एसेट्स ऐं असां उहो प्रेशर रखंदासीं कल ख़ान साहब बलूचिस्तान जे माण्हुनि खां माफ़ी घुरी नाउ यू आर गोइंग टू कोयटा व्हाट आर द एक्सपेक्टेशंस ऑन 23 मार्च एक्सपेक्टेशंस आर वेरी पॉजिटिव एंड गुड सुठो उते बि तव्हां ॾिसंदव त अताउल्ला मेंगल नवाज़ शरीफ़ खे चयो त जेके असांजा माण्हू आहिनि उहे हाणे असांजे वस खां बि ॿाहिरि आहिनि सही आहे उहे पहाड़ ते चढ़ी विया आहिनि हाणे ॻाल्हि अताउल्ला मेंगल जहिड़ो सीनियर माण्हू चए थो त मुंहिंजे हथां बि निकिरी वई आहे तमामु सुठो माण्हू आहे व्हाट यू हैव फॉर बलूचिस्तान साईं ॾिसो ॻाल्हि ॿुधो टाइमली एक्शन सां सभु कुझु सही थी सघे थो असां जेको बांग्लादेश थियो उन वक़्तु बि मुजीब साहिबु इहो ई चयो ऐं त जल्दी फ़ैसिलो कयो न त मुंहिंजे हथ खां ॻाल्हि निकिरी वेंदी पर असांजी क़यादत न उन जी ॻाल्हि ॿुधी सही हाणे बि असां बिल्कुलु पूरी कोशिशि कंदासीं त बलोच लीडर सां गॾिजी करे हिकिड़ो
पैचअप कयूं, अमन क़ाइमु कयूं, मोहब्बत क़ाइमु कयूं, पाण भाईचारो पैदा कयूं। सही। वज़ीर आज़म भी कल जो 2012 का जो साल होगा वो बलूचिस्तान का साल होगा। सही, वज़ीर आज़म साहब जो है अजीब बादशाह माण्हू आहे, घणो कुझु थो चए। थैंक यू वेरी मच सुमरो साहब, टाइम ख़तम थी वियो, ॻाल्हियुनि में ख़बर बि कोन पई। ऐं नाज़रीन तव्हां सुमरो साहब खे ॿुधो ऐं यकीनन असांजो PTI जे माण्हुनि सां अहिड़ा सवाल करण जो मक़सदु सिर्फ़ु एतिरो आहे त PTI जा जेके दोस्त आहिनि उहे यकीनन कुझु नया माण्हू बि आहिनि, कुझु सीनियर पॉलिटिशियंस बि आहिनि, जिते जिते PTI लैग करे पई असां उन्हनि जो ध्यानु बि छिकरायूं पिया ऐं असां सिर्फ़ु इहो ॾिसण जी कोशिशि पिया कयूं त किथे PTI बि सिर्फ़ु दावा त न पई करे। असांखे उमेदु आहे ऐं ख़ान साहब जे लाइ यकीनन नेक ख़्वाहिशूं आहिनि। ख़ान साहब जो कल्ह तमामु वॾो जलसो थियो, उन ते असां एप्रिशिएट बि कयूं था पूरी PTI कराची जी टीम खे, सिंध जी टीम खे। उमेदु आहे त रूरल एरियाज़ ते बि कुझु अहिड़ो ई फोकस कयो वेंदो। तिखियूं ॻाल्हियूं में एतिरो ई। शौकत ज़रदारी खे ॾींदा इजाज़त। अला भाई।